अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आहियां मंजर अजीज। सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइन। सिंध असेंबली जे ऐवान क़ौमी असेंबली जे डिप्टी स्पीकर जी रोलिंग गैर आइनी करार ॾेई छॾी। ठहरा अक्सरियत राय सां मंजूर। पीटीआई मेंबरनि जो हंगामो, प्ले कार्ड खणी एहतजाज। पीपी मेंबरनि जा भगोड़ो भगोड़ो न्याज़ी भगोड़ो जा नारा। फराह गोगी जो नालो खणी तनक़ीद। बेतमादी रिथ ते डिप्टी स्पीकर जी रूलिंग नए रिवायत कायम कई ऐं हिकु नओं रस्तो खोले छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस चा रिमांड। सुप्रीम कोर्ट में स्पीकर जी रूलिंग खिलाफ पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई। चीफ जस्टिस चयो आहे त इंतिहाई अहम नोयत जो केस आहे। अदालत ते इल्ज़ाम लगाया पिया वञनि त इहा फ़ैसिलो न पई करे, सियासी तौर ते मसइलो हल करण जी कोशिश करियो। कोशिश आहे त केस खे उकलायो वञे। बाबर अवान जा दलील मुकमल, इन कैमरा ॿुधणी जो मुतालबो। चीफ जस्टिस चयो त अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे जो इन कैमरा ॿुधणी कई वञे। स्पीकर जी रूलिंग में ज़ाहिरी तौर इल्ज़ाम आहिनि, का फाइंडिंग नाहे। छा स्पीकर हक़ीक़तूं साम्हूं आणण खां सवाइ अहिड़े क़िस्म जी रूलिंग ॾेई सघे थो? इहो बि ॿुधायो वञे त स्पीकर आर्टिकल 95 खां ॿाहिरि वञी अहिड़ी रूलिंग ॾेई सघे थो जेका एजेंडा में शामिल नाहे। स्पीकर जो दिफ़ाउ ठोस मवाद ते करियो। इंसाफ में देर इंसाफ फराहम न करण जे बराबर आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जेकॾहिं बग़ावत में 30 सेकेंड लॻा त उन जी तदारुक में 30 सेकेंड लॻण घुरिजनि। इस्लामाबाद में गुज़िरियल हफ़्तनि जे आइनी बहरान खां पोइ अॼु पंजाब में डिप्टी स्पीकर खे वॾे वज़ीर जी चूंड वारे ॾिहाड़े असेंबली खां ॿाहिरि कढियो वियो। अवामी नुमाइंदनि लाइ ऐवान जी चौधीवारी कंडेदार लोही तारूं लॻायूं वयूं आहिनि। इमरान खान आइन सां जेको कयो उहो ॿियो सियासतदान करे हा त फाही चढ़ी वञे हा। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त हैरत जी ॻाल्हि आहे कि इमरान खान गिरफ़्तारी खां बचण लाइ मुल्क, आइन, कानून, क़ाइदनि ऐं तहक़ीक़कार जो सरदार तमाशो लॻायो। गुंडा त ईअं ई कंदा आहिनि। तकलीफ़ जहिड़ी ॻाल्हि आहे त हू इहो सभु कुझु बि सरेआम घुमी रहियो आहे। हुकूमती गैर आइनी कदम सां मुनसिफ़ानी चूंडुनि जी उम्मीद नथी करे सघिजे। इमरान खान मुल्क जे आइन खे पामाल कयो। आइन सां हथ चुरान मुल्क जे वजूद ते सवाल पैदा कंदो। पीडीएम सरबराह मौलाना फजलुर रहमान चयो आहे त इमरान खान वज़ीर आज़म नाहे रहियो। डिप्टी स्पीकर जी रूलिंग सबबि आइनी बहरान पैदा थियो। सुप्रीम कोर्ट जो पाण मुरादो नोटिस वठणु दुरुस्त कदम आहे। डिप्टी स्पीकर हक़ीक़तुनि ते ॿधल रूलिंग ॾिनी। मुखालिफ़ धुर चए थी त आइन जी भनकड़ी थी आहे। असांखे आइन जी हैसियत जो अहसास आहे। अॻूणे परे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त बेइतमादी रिथ पेश करणु अपोजिशन जो कमु आहे। अपोजिशन नेशनल सिक्योरिटी कमेटी जे इजलास में छो न आई? पीटीआई पंजाब में डफेट जे वर चढ़ी वई। पंजाब असेंबली में पीटीआई मेंबरनि डिप्टी स्पीकर सरदार दोस्त मज़ारी खिलाफ बेइतमादी जी रिथ जमा कराए छॾी। पंजाब असेंबली जे स्पीकर परवेज़ इलाही डिप्टी स्पीकर दोस्त मज़ारी जा इख्तियार वापसि वठी छॾिया। नोटिफिकेशन मूजिब पंजाब असेंबली जे आर्टिकल 205 जे तहत डिप्टी स्पीकर जा इख्तियार वापसि वरिता विया आहिनि। पंजाब असेंबली जे तर्जुमान मूजिब इख्तियार थियण खां पोइ डिप्टी स्पीकर इजलास नथो घुराए सघे। डिप्टी स्पीकर पारां पंजाब असेंबली जो इजलास अॼु तलब। पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी वॾे वज़ीर जी चूंड लाइ इजलास अॼु शाम 7:30 वॻे तलब करे वरितो। सेक्रेटरी इजलास जी तरतीब करे छॾी। पंजाब असेंबली जे सेक्रेटरी जो चवणु आहे त इजलास 16 अप्रैल ते ई थींदो। डिप्टी स्पीकर रात जी ऊंदाहि में 16 अप्रैल ते कोठायल इजलास अॼु तलब करण जो नोटिफिकेशन जारी कयो।
डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी जो चवण है त हीअ जाली न हक़ीक़ी नोटिफिकेशन है ऐं इजलास सुप्रीम कोर्ट के हुकुम ते घुरायो वियो आहे। मुस्लिम लीग नून समूरन मेंबरन ऐं इत्तेहादिन के शहर खां ॿाहिरि वञण खां रोके छॾियो। हमज़ा शहबाज समूरन मेंबरन के लाहौर न छॾण जी हिदायत करे छॾी। निगरान सेटअप बाबत शहबाज शरीफ सदर के जवाबी खत मोकले छड़ियो। शहबाज शरीफ नालन ते मुशावरत का इनकार करे छड़ियो। खत में शहबाज शरीफ लिखियो है त हुनन आइन की भंकड़ी कई उन लाइ हू साणन मुशावरत नथो करे सके। पीटीआई अगवान की प्रेस कॉन्फ्रेंस दौरान फवाद चौधरी फराह खान बाबत सवाल पुछण ते मछिड़जी पियो। सहाफ़िन से बदतमीजी फवाद चौधरी सहाफ़िन के गुठा लफ्ज़ ॻाल्हाया ऐं मथन पैसा वठण जो इल्जाम पिण मड़ियो। सीनियर सहाफ़ी मोतिउल्ला जान के किराए जो माण्हू करार ॾेई छॾियो। सहाफ़ी जो सुप्रीम कोर्ट ॿाहिरां फवाद चौधरी ख़िलाफ़ एहतजाज। सहाफ़िन मुतालबो कयो त फवाद चौधरी पंहिंजे रवैये ते माफ़ी वठे। फवाद चौधरी जो सहाफ़िन का माफ़ी वठण का इनकार। सहाफ़िन फवाद चौधरी आॾो पियल माइक हटाए छॾिया। सहाफ़िन पीटीआई अगवान की कवरेज जो बाइकाट करे छॾियो। ऐवान सदर इलेक्शन कमीशन के आम चूंडू कराइण बाबत खत लिखी छॾियो। खत मूजिब इलेक्शन कमीशन क़ौमी असेंबली टुटण थियण बैदि 90 ॾींहनि अंदर चूंडू कराइण लाइ तारीख़ जो ऐलान करे। क़ौमी असेंबली तहलील थियण बैदि 90 ॾींहनि अंदर चूंडू कराइण लाज़मी आहे। बे मुल्क में को भी खत नाहे आयो। मुस्लिम लीग नून की तर्जमान मरियम औरंगजेब चयो है इमरान खान हाण तमाशो बंद करे। फराग गुजर के इमरान खान मुल्क का बाहर भजायो। इमरान खान अटो बिजली खंड चोरी कई। 22 करोड़ आवाम जूं अखियूं सुप्रीम कोर्ट में खुटल आहिनि। मोतिउल्ला सीनियर साथी है। साणन बदतमीजी जो वो मज़म्मत कन था। सेवण में जमीनी तकरार ता कत्ल थियल नौजवान जमशेद ओढो जो लाश इंडस हाईवे ते रखी 24 कलाकन का धरणु जारी। एसएसपी जाम शोरो से गालू नाकाम। गोठाणन पारा कातिलन की गिरफ्तारी जो मुतालबो।